असांजे YouTube चैनल सिंध आवाज़ नेटवर्क ते अवां ॾिसी सघंदा मालूमाती ऐं दिलचस्प वीडियोस सां गॾु पल पल जूं ख़बरूं। महिरबानी करे असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कंदा। नाज़रीन, कराची में थियल बम धमाकन में भारतीय एजेंसी रा मुलविस आहे। कानून लागू कंदड़ इदारे पारां कराची में थियल ताज़नि बम धमाकन बाबत तज्जियाती रिपोर्ट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त सदर ऐं बोल्टन मार्केट में 3 दहशतगर्द गिरोहनि हिक ॿिए जी मदद कई। मुतहिदा लंडन स्लीपर सेल खां मुबैना तौर इलाइक़े जी ट्रैकी जो कम वरितो वियो। कराची में थियल बम धमाकन में भारतीय एजेंसी रा मुलविस आहे। कानून लागू कंदड़ इदारे पारां कराची में थियल ताज़नि बम धमाकन बाबत तज्जियाती रिपोर्ट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त सदर ऐं बोल्टन मार्केट में 3 दहशतगर्दनि गिरोहनि हिक ॿिए जी मदद कई। मुतहिदा लंडन स्लीपर सेल खां मुबैना तौर इलाइक़े जी ट्रैकी जो कम वरितो वियो।